तारीकी जे अंदर पांजे पेट जे अंदर पर दुनिया वारो याद रखो ये रात कुछ भी ना है जे तारीकी जो पांजो कोई कमाल ना है छो जीन जे करे छो दैन रात जी जे का तारीकी या पांजी ना है उधारी वरतलाई अल्लाह के का वरतला कभी वजुहा वल बैलेदा सदा रात जी तारीकी या है मोहम्मद अरबी जे लाल जुल्फा मा वरतला दादा जो सुभान अल्लाह रात का बोई पियो थे पूरी दुनिया के लिए जाहिर करे पियो माला जाहिर किया ताजे तनवानी शहर जो दुकान ने बाजार जाहिर किया वो दुनिया वारो मानो जाहिर किया जग जग जाहिर किया है वरन जाहिर किया मानो हैरान किया वासा अल्लाह तुझे दिए जो अदो कमाल है वाद से जज रोशनिया है पूरी दुनिया के जाहिर करे चले आए कुरान का पुचीर सो मुसलमानों अल्लाह के कुरान फरमायो दुनिया वालों ये जो कोई कमाल ना है सच्चा जो कोई कमाल ना है छो कुरान चिड़िया में सच में पानी रोशनी तला है या रोशनी उधारी वरतला है हसी सोनन खा सोनो हसीन खा हसीन केतरे कदर सोनो पुछी पुछी जे यार खा मानव जो हुस्न छा बयान कया हजरत जाबिर रज़ी अल्लाह ताला नो रात जो अगरो मुझे महबूब जे मजलिस में अचे तो परे खां नजर करे मुझो महबूब आवाजो सुनो जो सुभान अल्लाह साहबा का पुछी दरिसो भूख लगंदी आहे ये तड़पाई दो आहे सुबह का शाम ताई पत्थर कुटींदा आयो बाजू करे जने भूख हुई साईंदा आयो बात साले जो ज़मानो आहे घर में खाइण पीअण जे ला कुछ ना आहे महबूब जे घर जे पोयां वेही करे तर जे इंतज़ार कंदा आयो असां जो महबूब निकिरे असां दिलबर नबी जो दीदार कयो छा जे करे जीन जे करे जो मोहम्मद नबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे महबूब जो दीदार थी वेंदो आहे दुख लही वेंदा आहिनि दुख ख़त्म थी वेंदे आहे हज़रत जाबिर के महबूब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु सोने नबी जो हुस्न नज़र आयो रात जो अगरो चोदहीं जो चंद्र चमकी रहियो आहे नबी जो हुस्न पुछणो अथव नबी जे साहिब खां पुछी ॾिसो दिल में क्या लायो महबूब जे हुस्न जो मां चंद्र सां भेट करे ॾिसां मुंहिंजो महबूब सोनो आहे चंद्र जो सुभान अल्लाह मां से जो मुनाज़रो करण चाहियां भेट ॾियण चाहियां पियो पूरी दुनिया में सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न जी आका ज़मीन और आसमान के अल्लाह महबूब जे हुस्न जे मस्त करे ॾिसंदो रहियो चंद्र ॾे ॾिसी वरी पिणीअ ॾे ॾिठो वरी चंद्र ॾे ॾिसी वरी महबूब ॾे ॾिठो ॾिसंदे ॾिसंदे साहबीअ फरमायो मुंहिंजे दिल फ़ैसिलो कयो यार देर छो थो करे देर न कर जाबिर इते लखे चंद्र गदाए तुझे महबूब सब दुनिया जा लखे चंद्र गदाए सिज गदाए ओ हज़रत जाबिर छाव छाव कदा मुझे पिया सा मां नज़र जो कया सुभान अल्लाह आसमान जे चंद्र में मुखे तारा नजर आया धब्बा नजर आया तारा नजर आयो पर मांजे महबूब जे नजर कयो मुझे पिया जो
शायर हिया तर्जुमानी कयो आहे अल्लाहु अकबर कबीरा के तो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह पर छाइयां मेरे मदनी का चेहरा साफ है अया चो सुभान बुलंद आवाज मुझे महबूब जो चेहरो साफ आए हुस्न बेमिसाल आए रहमत में बेमिसाल हुस्न में बेमिसाल दुनिया वारो ये अल्लाह जो कुरान आहे रहमत वारो किताब आहे अदर करते आलिम कुरान पिया ॿुधाइण वाइद नसीहतों पिया करण माण्हू हैरान थी वेंदा हे मौलवी कुरान था ॿुधाइण आलिम वाइद था करण तबलीग जमात वारा तबलीग कम था कुरान जी इन जो कहिड़ो मक़सद आहे तोखे छा ख़बर मुंहिंजे रब पंहिंजे महबूब खे फरमायो बोल कुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह त चो मां कुरान जो दीदार कराया कुरान जो बुज़ुर्ग सवाब जो सोने जो दीदार करण भी सवाब आहे पर में बिस्मिल्लाह सियों सिपारो आहे सूरत जो नालो सूरतुल माइदा आहे आयत नंबर 67 आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे फरमाया अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिन रब्बिका व इन लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास इन्नल्लाह ला यहदिल कौमल काफिरीन अर्जी करे चो सुभान अल्लाह कुरान आगे ना कुरान रहमत वालो किताब आगे ना वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन जे कुरान वो किताब मोमिनन जे लाइ रहमत वारो अल्लाह माण्हू परेशान मक़रूज़ थिया कर्ज़ाई थी विया अल्लाह बीमारनि में वठी विया हालांकि कुरान त रहमत आहे कुरान असांजे घरनि में आयो अल्लाह रहमत नज़र न आयो ओ दुनिया वारो अल्लाह फरमायो त खुलियल आयो आहे कुरान मोमिनन जे लाइ रहमत आहे मुशरिकन जे लाइ आहे काफ़िरन जे लाइ आहे कुरान हिदायत आहे अल्लाह के जे लाइ हिदायत आहे फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन जो सुभान अल्लाह कुरान हिदायत आहे माण्हुनि खे हिदायत न मिलो वात पटियो पियो थने हिदायत जे लाइ रस्ता ॻोल्हींदा वता आहिनि मौलाना असांखे हिदायत नज़र न आयो हिते त हर को मौलवी वाइज़ पियो करे मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जा वॾी सुन्नत सुहारी रची करे जुब्बा पाए करे गोरी जहिड़ी तस्बीह खणी करे असां हैरान आहियूं मौलाना हिदायत नज़र न आयो हर को पंहिंजी ॻाल्हि करे थो सभिनि वटि कुरान केतिरा फ़िरक़ा निकिरी विया असां कंहिंजे कट लॻो हिदायत नज़र न आयो मां चवंदो आहियां जेकर तोखे
कुरान में तो शक ना है जे कुरान जे नुक्ते ज़बर ज़ेर में शक है वो मुसलमानी नहीं हाणे कुरान में शक न थी त पोइ परेशान न थी कुरान जे कढ लगो असां कुरान खोलींदासे इन यार जो दीदार भी कराईंदासे कुरान तू ॿुधा त मोमिन मुसलमान कंहिंखे थो चवे पर बिस्मिल्लाह नूरुल हुदा कंगवानी मदरसे में अचण वारो इन मस्जिद में कुरान ॿुधण वारो कारी मोहम्मद सिद्दीक मौलाना नज़ीर अहमद साहब जे ओ दुनिया वारो इन जलसे में ॻणिजण वारो ॿुधो कुरान कुरान का सवा कुरान है ॻाल्हायो अल्लाह के ॾिठो आहे नबी के ॾिठो जन्नत में चक्कर हणी आयो सहाबा में ॾिठो छा करे ठोक चो कुरान के वडे आवाज चो न बाजा भी बुधने दादिया चो का के ठोक कुरान के ठो भला कुरान का सवा को रसूल बुधायो जो रब सब लाए आए कुरान का सवा को रसूल बुधायो जेको मदीने वाले यार सब लाए असा पे नबी केड़े शहर में मक्के वाला हाथ मथे करते जो मक्के में आ नबी से मक्के में अया बार सिखे तो पटको बदले नबी मदीने में आ नबी तो रोज का दिया तो साधु सुनो नबी मदीने में आहे के नहीं आए जे रोज यार जो दीदार करने के लिए हर के दिल तड़पे अल्लाह हर के दिल तड़पे थी अज वाजो वक्त इंशाअल्लाह पूरी जिंदगी में हिकमत हो मक्के मदीने को दीदार बड़ा सदा भाई भाई तो मक्के करता अल्लाह दुआ के कबूल करी है मस्जिद में होता है जे करे शायर चयो आका मदीने अंदर चो सुभान चौंदो हलो आका मदीने अंदर मिल जाए आशियाना नबी मदीने में दुआओं गुरु तारब कार जलसे में
बैयत मके नबी जो आशिक जेके चवनि था अल्लाह मके मदीने जो दीदार नसीब कर उहे नंढा वॾा जवान पोड़ा बैयत मथे करे तो कर दे मुझे अता पर उड़ता फिरूं मैं दर पर और कर दे मुझे अता पर उड़ता फिरूं मैं दर पर किस्मत मेरी मिल के दे किस्मत मेरी मिल के दे मदीने का आस्ताना आका मदीने अंदर मिल जाए आशियाना मेरे खुदा अता कर अंदाज़ आशिकाना आने नबी जो आशिक आए चले तो मुँह में अमल लाए अल्लाह गुनाहगार आया अल्लाह माइबदार आया अल्लाह बादोही आया बेल का वठी करो सरताई गुनाह का भरल आया अल्लाह मां मरी आया खाली का दक जा रब का सवाल दक जा अल्लाह कबर जी अंदर माशर जी अंदर मुझे महबूब जी भारत आयो अल्लाह मुझे शफाअत करे अल्लाह जरे मां मरी वया जरे मुल्क वकील सवाल कर माशर जे मैदान में वो मुझो महबूब हिया चवे कि तू मर के कब्र में जाओ मर कर हशर में जाओ के मरणो ना है वो सुभान अल्लाह चवे सुभान अल्लाह के चयो कि न चुपे न मां तो बुधाई वर जेके मरणो आ उहे सुभान अल्लाह आस्ते एकरा चवंदा अञा ही बचंदो अञा चवे तो मां जीरो रहा खाई मुल्क भीग गई पूरो तंगवानी इन चोटीअ खां वठी हुन लाड़ी बचायो छा अञा भी चवे तो मां बचा बचंदी कहिड़ेला ईमान जी दुआ घुरो त मौत ईमान सां अब आए के ना कलमे वाली मौत मिले शल्ला शहादत वाली मौत मिले दुनिया फानिया दुनिया में दुखन मेरी छा कटे की हाणे खोड़ दुनिया में रहणो हाणे उहा दुआ घुर त अल्लाह मौत दी ईमान सां मरणो आहे नबी जो आशिक चयो मां मरी वया को माशर जे मैदान में कीअं का हीअं ॿुधंदो वतो चए तो मारू कर हशर में जाओ आकाश करते पाओ मर कर कब्र में जाओ आकाश करते पाओ कुछ भी न पूछो इनसे ये है मेरा दीवाना बुलंदा वसना जो जनाब ने भाई बाकी जाती तो के पाए मानन के दिल में तड़पा तमन्ना है बा या भुखवा दुनिया जी दौलत जी माल मिलकत जी बनन बारन हाजी जिरे बसव मणा वहे ये साह प्यार जो निकले आ रूपा के साह प्यो निकले पानी दे पे नाग फलावन में प्यो हो गरी हाने जी तमन्ना है तो सब मणा वहे बनी सही रब जे हथ में है न जे लाए साह प्यो का मी हो जे खीर वाली खीर पिया
दुकान हुजन के माल हुजे बिजनेस हुजे का गाड़ी हुजे इन जे लाइ इन जी तड़प त तमन्ना तो दिल में भुखत पर वो नबी जो आशिक आहे जे दिल में मुल्के मदीने जो सचो सुभान गाड़े सुभान अल्लाह तो चो अया बुलंद आवाज से ते तो एक आस लगाए बैठा हूं एक बार मदीना देखूं मैं इन्हें के मक्के मदीने से मोहब्बत है दुआ के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मदीने जो दीदार नसीब फरमाए के मक्के मदीने जो दीदार के मक्के नबी से फरमायो मंज़ार कब्री जने हाजी हजरत वञे तो मदीने शरीफ के ॾिसे तो गुंबद के साए रोज़े के अखियुनि मां लूण वही था अच नज़र रोए तो पे गोड़ा वही था वो परेशान थी ॾिसी करे चवे तो काश जंहिंजो रोज़े में एॾी कशिश ऐं मोहब्बत आहे इन प्रिय जे दीदार में केतिरे क़दर प्यार इश्क मोहब्बत तू रोए तो वो जे नबी से उनके मैसेज ॾिनो आहे वो न हाजी आहे उन आशिक खे तो रो न मंज़ार कबरी फका अल्लाह बाज़ारनी जे मां मोहम्मद जे रोज़े जो दीदार कयो आहे एॾो सवाब कमाया ईंदड़ मोहम्मद जो दीदार करिया तॾहिं त नबी से फरमायो जेको मके मदीने जो दीदार करे अचे थो ॼण त पंहिंजे अमल जे पेट मां हींअर पैदा थी यानी गुनाहनि खां पाक थी अचे गुनाहनि खां साफ़ थी अचे वो तॾहिं चए थो एक आस लगाए बैठा हूँ एक बार मदीना देखूं मैं मेरे चाहे दम निकल जाए एक बार मदीना देखूं मैं प्यासा हूँ अब ज़मज़म का एक बार तो पी के देखूं मैं जो सुभान पूछी दोस्तों कुरान का तो मोमिन केरा मुसलमान केरा है तो मानव हिदायत जे परेशान था हिदायत दे केड़ो रस्तो आ केड़ा मानव ने हिदायत माना कुरान जो इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम मोमिन उनके चेबो आए जने रब जो नालो वठो वञे दिल में अल्लाह जो खौफ दिल में अल्लाह जो खौफ अची हाणे ताजे नूरुल हुदा मदरसे जे अंदर मस्जिद मां आवाज पंज वक्त अचे तो कि अल्लाहु अकबर अचे तो कि ता वरी शहर जो भी चक्कर लगायो इन मस्जिद जे सामने हिन गलीअ में जेके दुकान थव रेड़ी थव खुदा जो कसम आहे दुकानदार दुकान खोलियो बीठो आहे रब जो सर थी रहियो आहे हया अल सलाह हया अल फलाह अचो कामयाबी जे तरफ अचो नमाज जो तरफ दुकानदार दुकान में मसरूफ आहे होटल वारो होटल में मसरूफ आहे रेड़ी वारो रेड़ी में मसरूफ आहे जेकर इन जे दिल में अल्लाह जो खौफ हुजे रब जे नाले जे गुज़र सां चया रब क़यार भी जी मुंहिंजा अल्लाह तो जो मानो गुनाहगार आहे तुझे घर ते हाज़िर आहे को हाज़िर भरवा वो पुछंदा त का पारींदा चङा मोमिन ई वॾा असां मुस्लमान ई वॾा असां हालत ॾिसो त आज़ान जे सनत जी कोन था अचनि हालांकि क़ुरान चवे थो मोमिन उनखे चइबो आहे रब जो नालो ॿुधण सां उनजे दिल में अल्लाह जो खौफ अचे खौफ रब जो अचे सां दरवाज़ो रब जो छॾे ई न इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम पहिरें नंबर ते मोमिन उहो आहे रब जो नालो ॿुधंदो दिल में अल्लाह जो खौफ अची वेंदो ॿिए नंबर ते क़ुरान फरमायो वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना
बच्चन के हाथ साथ पढ़े लो कहो तो आए तो अल्लाहु अकबर कबीरा तवज्जा करो मुसलमान तवज्जा अल्लाह से फरमाओ